ठेकेदार मून कोहली खे गिरफ़्तार करियो जेको पैसा वठी भर्ती करे थो। समारो लॻ 10 सालनि जी नींगरी सां जॉबदार पारां जिंसी ॾाढाई जी कोशिश कंदड़ वेशी जॉबदार गिरफ़्तार न थी सघियो। वासन जो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो जॉबदार जी गिरफ़्तारी जी लाइ घुर। ख़बर मूजिबि समारो रोड लॻ ॻोठ ग़ुलाम हैदर केपरी 5 ॾींहं अॻु रिवासी देवराज कोहली जी 10 साला नींगरी सां ज़्यादती कंदड़ वेशी जॉबदार ख़िलाफ़ समारो थाणे ते केस दाख़िल कराइण बावजूद बि को खड़तेल न निकितो। समारो लॻ ॻोठ ग़ुलाम हैदर कपरी रिवासी कोली बिरादरी जे औरतन हरिया कोलण, लखमा राणी, लाली कोलण, शोरवा भूरी ऐं मर्दन मुतासिर नींगरी नीलावंती जी वालिद देवराज कोली, तपेदार सवाई कोली, अमीरो कोली, होशी वधू कोली, सिंधारी कमेटी जे अॻुवाण दामरोमल मेघवाड़ ऐं ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गिरफ़्तार करियो यो अमल जेको आहे सो शर्मनाक अमल आहे, क़ाबिल मज़मत अमल आहे। इन असीं जदी लफ़्ज़नि में मज़मत करूं था, निंदा करूं था। असांजो मुतालबो आहे बस वारनि खां त फौरन जेको चेले खे गिरफ़्तार करे ऐं माइटनि सां चेलू जेको आहे असल में मून कोहली जेको असांजे ॻोठ जो पटेल आहे उहो 2 नंबर कराए थो हुनजे चवण ते करे हिन अॻु में अटकाया आहिनि। हीअ नओं आहे, कल्ह ओचिती धमकी ॾिनी आहे। हाणे तपेदार जी घरवारी सां असां रेप करे ॾऊं कंदासीं, हुनखे वणे इहो करे हीअ वॾनि बासर माण्हुनि जो ठेकेदारनि जी वंगारू वहे थो। छा करे थो असीं मीडिया ते ॻाल्हि कोन था आणणु चाहियूं। असल में असांजो जवाबदार चेलू हुनजी बचत आहे, पर जवाबदार मून आहे जेको इहो धमकियूं ॾिए थो ऐं सभु कुझु कराए थो। इहो ठेकेदार आहे, हिनखे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे, हिनखे फांसी ते लटकायो वञे, उनखे गिरफ़्तार कजे। पुलिस पैसा वठी उनखे छॾे अॼु 5 ॾींहं असांजो केरु ॿुधण वारो कोन्हे। हू बासर जा माण्हू आहिनि, वॾनि माण्हुनि जा माण्हू। असीं सिर्फ़ु अलाह जा माण्हू आहियूं। असांजी अलाह में उमेदु आहे, कोर्टनि में उमेदु आहे, मीडिया में उमेदु आहे। उमेदु असांखे इंसाफ़ मिले पवंदो। बाक़ी असांखां ज़्यादतियूं जेके ॻाल्हियूं कई हक़ीक़त ते मुबनी आहिनि। मून करे हमें रोज केस करो, मून आवी न हमारा घर में धमकी अचे तोखे ही करे छॾंदासीं, अमांखे ही करे छॾंदासीं। अवी रागुना पिया असां ते जाम ठाहियो पिया, जेको आहे असांजो मसलो हल करण मून न। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ॿुधायो त ॻोठ जे पांचो कोहली 12 साला नींगरी सां ज़्यादती जी कोशिश कंदे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंजो समारो थाणे ते जवाबदारनि पांचो कोहली ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण बावजूद बि पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे, जंहिं करे जवाबदार सरेआम घुमी रहियो आहे ऐं असांखे ॻरा नतीजा भोगण जी धमकियूं ॾेई रहियो आहे। जॾहिं त नींगरी जे पीउ देवराज कोहली दाईंदे चयो त मुंहिंजी नींगरी नीलावंती पाड़े जी दुकान ते सामान वठण वई, जितां हिकु जवाबदार चेलो कोहली मुंहिंजी धीउ खे ज़ोरी ज़बरदस्ती झले जिंसी ॾाढाई जी कोशिश कई। नींगरी जी दाह ऐं रड़ियुनि ते असां पहुतासीं त जवाबदार असांखे ॾिसी फ़रार थी वियो। संदसि केस दाख़िल हुअण बावजूद बि पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं वसवारनि खां जवाबदार जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ लाइ अपील कई आहे। केवल राम, सोच TV, समारो।